फुलजी भरिसां यूसी शाह पंजू सुल्तान जे ॻोठ बख्शियल खान सोलंकी में सगा शाख प्यारो ॻोठ स्टेशन तरफ़ां डीएचओ दादू शाहिद हुसैन शेख ऐं सनाउल्ला मंगी DMPPHI जे सहकार सां हिक रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें माहिर डॉक्टर मोहम्मद कासिम खोसो 631 मरीज़नि खे तपासे मुफ़्त में दवाऊं पिणु ॾिनियूं। कैंप में सीनियर सहाफ़ी गुलाम सरवर पंवर, अमानुल्लाह लैबर, गुड्डू मंगणहार, ख़ालिद हुसैन पंवर ऐं ॿियनि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। उन मौक़े ते कैंप में आयल मरीज़नि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असीं सगा शाख प्यारो वारनि जा थोराइता आहियूं, जिन असांजे पुठिते पयल ॻोठ में मुफ़्त मेडिकल कैंप लॻाए असांखे घर वेठे इलाज जूं सहूलतूं ॾिनियूं। ॻोठाणनि वसवारनि खां मुतालबो कयो त ॻोठ जे चौधारी बीठल पाणी नेकाल कराए ॾिनो वञे ऐं सरकार तरफ़ां मेडिकल टीमूं मोकिले वधीक इलाज जूं सहूलतूं ॾिनियूं वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची